नाज़रीन NCHD जे बरतरफ़ थियल मुलाज़िमनि मुतालबे जी मनता लाइ प्रेस क्लब मकली अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन हवाले सां ॾिसूं था तनवीर ख़ासकेली जी ही रिपोर्ट। जी बिल्कुल नाज़रीन, इन वक्त ठट्टो ऐं सिजावल जा जेका बेरोज़गार जेका नौजवान आहिनि उहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन जेको आहे सो मुख़्तलिफ़ इदारनि तरफ़ां जिन खे निकाल कयो वियो आहे मुख़्तलिफ़ खातनि मां। अहिड़ी रीति NCHD जेको इदारो आहे उन मां बरतरफ़ जेका मुलाज़िम हुआ उहे जेको आहे सो हिन वक़्तु ठट्टो तोड़े सिजावल ज़िले सां लाॻापियल केतिरा ई नौजवान हुआ जेका मुख़्तलिफ़ ज़िलनि में एहतिजाज करे रहिया आहिनि। पर हिन वक़्तु ठट्टे ज़िले सां लाॻापियल कुझु माण्हू असां वटि मौजूद आहिनि जेका मकली प्रेस क्लब ते जेको पिता आहिनि उहे एहतिजाज करे रहिया आहिनि ऐं हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो जेको आहे सो छा मुतालबो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में NCHD खे बहाल कयो वियो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे गवर्नमेंट में। असांजो इहो इलाही पुराणो केस आहे। 2004 खां वठी असां मुसलसल घटि तनख़्वाह ते पढ़ाई कंदा पिया आया आहियूं ऐं 2007 में जेको आहे सो असांखे इहो ॿुधायो वियो, न असांखे रिटन में ॾिनो हुयो न लिखित में ॾिनो हुयो ऐं ॿुधायो वियो त तव्हां बरतरफ़ आहियो। उनखां पोइ NCHD ठट्टे ऐं सिजावल जे टीचरनि में बिल्कुलु बेचैनी पखिड़ियल हुई, इंतिहाई मायूस हुआ ऐं उनखां पोइ जेको आहे सो 2007 में असां सिंध हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कई ऐं हींअर असांजो इहो मुतालबो आहे त सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में NCHD जा टीचर जेके सो बहाल कया विया आहिनि त ठट्टे ऐं सिजावल जे टीचरनि जो कहिड़ो ॾोह आहे, उन्हनि खे छो बहाल नथो कयो वञे। जॾहिं ॿुधण में आयो त ॿियनि ज़िलनि में तमामु उस्ताद NCHD जा बहाल थी विया आहिनि त असांजो कहिड़ो ॾोह आहे असांखे बहाल कयो वञे। जेको असीं 2004 खां NCHD में बहाल थियासीं ऐं 2007 में असांखे फारिग कयो वियो आहे। असीं मुतालबो त असांखे बि बहाल कयो वञे। बहाल कयो वञे त जीअं असीं बेरोज़गार पंहिंजे रोज़गारी करे सघूं ऐं असांजे बच्चा ॻोठ जा आहिनि उनखे पढ़ाए सघूं। जी बिल्कुलु, हिननि वॾे वज़ीर सिंध सैयद मुराद अली शाह, चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी समेत आला क़यादत सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां इहो मुतालबो कयो आहे त संदन जेको जाइज़ मुतालबो आहे उहो फौरी तौर ते हल कयो वञे ऐं संदन जेकियूं परेशानियूं आहिनि उहे ख़तमु कयूं वञनि। कैमरामैन दानिश ख़ासकेली सां गॾु राजा तनवीर ख़ासकेली MM न्यूज़ ठट्टो।